अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारी ऐं असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद शाहीन शेनवारी ते ऐं मूंसां गॾु मौजूदु तमामु सुहिणी शख़्सियत जो मालिक मतिलबु जनाब मिर्ज़ा तैमूर मुग़ल साहिबु जेको कंहिं तारुफ़ जो मुहताज कोन्हे, पाण ब्यूरोक्रेट गवर्नमेंट ऑफिसर आहिनि जिन जी दावत ते असां हिते पहुता आहियूं ऐं हिननि जी वॾा कुर्ब वॾियूं मुहबतूं ऐं तव्हांखे बि सलाह आहे, मानी हाज़िर आहे, अचो असां सां गॾु मानी खाओ। मौला साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, वसंदा रहो ऐं आबाद हुजो। सां गॾु मौजूदु आहे मीर हसन सोलंकी साहिबु। मीर हसन सोलंकी साहिबु, तव्हां छा चवंदा? साईं ॾाढो सुठो, तमामु बहितरीनु ऐं महिरबानियूं तैमूर साहिब जो जंहिं असांखे हिते घुरायो, पंहिंजी दावत ॾिनई। वॾियूं वॾियूं महिरबानियूं तैमूर साहिब जूं, तैमूर मुग़ल जूं, ऐं महिरबानियूं साईं जूं जंहिं असांखे हैदराबाद में रेस्टोरेंट ते असांखे मानी खाराई। तमामु बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो। Got a lot of potential hidden inside of this vessel. That shit is so exponential. I need a first class ticket to the top, no limit. I don't play no gimmicks. I'ma take you to the clinic. If you want a taste, come at me and you will be replaced. They won't find a trace. हलंदासीं मानी की तरफ। मानी खाओ त हाज़ुर आहे। You just might get a little bit of trouble,